नौंतेरो वेझो नांग कखण सबब नौजवान फौत थी वियो आहे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियो पिया। नौंतेरो वेझो नांग कखण सबब नौजवान फौत थी वियो आहे। ॻोठ फैज़ मोहम्मद जीहो में घर रहण दौरान 22 वरनि जे यासिर जीहो खे नांग कखे विधो। अव्हांखे अपडेट कयूं पियासीं। नौजवान खे अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई दम ॾेई छॾियाईं। लाश घर पहुचण ते कोरहाम मची वियो आहे। नौंतेरो मामा के अपडेट कयूं पिया नाज़रीन, जिते नांग कखण सबब नौजवान फौत थी वियो आहे। ॻोठ फैज़ मोहम्मद जीहो में घर रहण दौरान 22 वरनि जे यासिर जीहो खे नांग कखे विधो। अव्हांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन, नौजवान खे अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई हुन दम ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। नूर मोहम्मद लाइन ते मौजूद आहे। नूर मोहम्मद, छा अपडेट सां वधीक? जी बिल्कुल, नौंतेरो बर्फा ॻोठ फैज़ मोहम्मद जीहो में पुराणे घर के रहण दौरान ओचितो ज़हरीलो नांग निकिरी आयो, जंहिं 22 सालनि जे नौजवान यासिर जीहो खे कखे विधो। ज़ख़्मी नौजवान खे वारिस नौंतेरो अस्पताल खणाए अची रहिया त रस्ते में ई फौत थी वियो। ज़ख़्मी नौजवान अस्पताल पहुचण बैदि ड्यूटीअ ते मौजूदु डॉक्टर ॿुधायो त खेसि ज़हरीलो नांग कखे वियो आहे, जंहिं सबबु नौजवान रस्ते में ई फौत थी वियो आहे। नौजवान जो मुड़ वारिस ॻोठ खणाए रवाना थी विया। जी वॾी महिरबानी नूर मोहम्मद अपडेट करण जे लाइ।